हज़रत लुक़मान हकीम ऐं हिकु बगदादीअ जो क़िसो। चवनि था त लुक़मान हकीम कारो हबशी हो, नाज़ुक मिज़ाज बि कोन हो, जिस्म में मज़बूत माण्हू हो। संदसि ज़माने में बगदाद जे कंहिं माण्हूअ जो ग़ुलाम भॼी वियो। वरी इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो उन ग़ुलाम जा मुहांडा हज़रत लुक़मान हकीम सां पूरी तरह मिलंदा जुलंदा हुआ। हिन बगदादीअ लुक़मान खे पंहिंजो भाॻोड़ो ग़ुलाम सम्झो ऐं वठी वञी मिटी ढोइण जे कम में लॻायाईंसि। पोइ त पूरो साल मिटी ढोए हिन जो घर पे जोड़ियईं। अहिड़ो पे कयाईं जो बगदादीअ खे उहा ख़बर न पइजी सघी त को हीउ मुंहिंजो ग़ुलाम कोन्हे, हीउ आज़ादु ऐं वॾो दानाव माण्हू आहे। हिकु साल गुज़रण खां पोइ इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो उहो भॼी वियल ग़ुलाम मोटी अची मालिक वटि पहुतो। हाणे हिन बगदादीअ खे अची परेशानी थी। ख़तरो थियुसि त मतां हीअ माण्हू मूं ते नाहक लोड़ाइण जो केस करे त हिन मूंखे ख़्वा मख़्वा क़ैद में रखियो। उन सां गॾु आख़िरत जो बि ख़ौफ़ थियुसि त हिन वीचारे खे नाहक ग़ुलाम सम्झी पे वहायुमि। उन ते अलाह ताला मतां दमरियो हुजे। पोइ त बगदादी हज़रत लुक़मान हकीम जे पेरनि ते किरी माफ़ी वठणु लॻो। हज़रत लुक़मान हकीम मुरकंदे फ़रमायो त मूं सॼो साल लोड़ियो आहे, उहो सभु कुझु माफ़ीअ जे अखर चवण सां ख़तमु थी वञे। ईअं कोन थींदो। भला उहो कीअं थी सघंदो जो सॼे साल जी महिनत तुंहिंजे हिकिड़े अखर माफ़ी चवण सां विसारे छॾियां। उन हूंदे बि आउं तोखे हिन करे माफ़ी ॾेई थो छॾियां जो तुंहिंजो फ़ाइदो थियो ऐं मुंहिंजो को बि नुक़सानु कोन थियो। तुंहिंजो घर ठही वियो ऐं मुंहिंजे इल्मु तजुर्बे ऐं मार्फत में तीअं वाधारो आयो। मूं वटि बि हिकु ग़ुलाम आहे जंहिंखे कॾहिं कॾहिं आउं बि तकलीफ़ वारो कमु चवंदो आहियां। हाणे आउं सिखियुसि त हिन खे बि मूं जहिड़ो साह आहे। संदसि दिलि आज़ारी न कंदुसि, छो त मूंखे हीअ महिनत मज़दूरी यादि हूंदी त उन में केॾी तकलीफ़ आहे। पंहिंजनि ज़ेर दस्त ऐं नंढनि जी तकलीफ़ जो अहसासु बि उनखे थींदो जंहिं पाण खां मथां जा सख़्तु हुकुम मञा हूंदा। जेकॾहिं तोखे हाकिमनि जी सख़्ती ॾुखी थी लॻे त तूं बि ज़बरदस्तनि ते सख़्ती न कर।